सिंध के खाना बदोश कबाइल में से गवारिया लोगों का कबीला वो कबीला है जिसके हसब व नसब पर हनूज तहकीक नहीं हो सकी है। सिंध में आम तौर पर इस कबीले से वाबस्ता लोगों का तारुफ यही रहा है कि ये लोग ख़वातीन के सिंगार की चीज़ों की फ़रोख्त के कारोबार से मुंसलिक रहे हैं। इस कबीले की औरतें अपने सर पर सामान उठाकर घर घर जाती हैं और वहाँ पर ख़वातीन के सिंगार का सामान फ़रोख्त करती हैं। इस कबीले के मर्द अक्सर तौर पर कामकाज नहीं करते और ख़वातीन की कमाई पर गुजारा करते हैं। कहा जाता है कि इन लोगों का बुनियादी कारोबार गांव-गांव और घर घर जाकर चीज़ें फ़रोख्त करना है। इस किस्म के कारोबार को सिंधी ज़बान में घोरब कहा जाता है और जो लोग ये कारोबार करते हैं उन्हें घोरड़िया कहकर पुकारा जाता है। शायद इसी निस्बत से सिंधी ज़बान का लफ्ज़ घोरड़िया तब्दील होकर बिलाखिर गवारिया बन गया, जो कि अब इन लोगों की ज़ात और कबीले की भी पहचान बना हुआ है। पर असां तो ॾाढो इहो अॻे ईअं हूंदो त माना पुराणो ज़मानो हूंदो ऐं एतिरो तासुबबाज़ी कोन हूंदी हुई त माना को बि माना जेको हींअर जेको परदे वारो सिस्टम आहे ईअं कोन हूंदो हो। मर्द बि कमाईंदा हुआ, औरतूं बि कमाईंदियूं हुयूं। असांजो जेको माना पहिरीं जेको सिस्टम हूंदो हो, उहो कंघी जेको काठियुनि मां कंघी ठाहींदा हुआ, उहो कंघियूं ठाहे उहो विकिणंदा हुआसीं ॿाराड़ी में। उन सां गॾु कोप मगा मनियारी सामान बि पोइ आयो, क्रीम पाउडर बि पोइ उन खां पहिरीं इहे जेके आहिनि इहे असांजा वॾा जेके धंधा, उन मां गॾु औरतूं मर्द गॾु सामान खणी वेंदा हुआ, औरतूं वरी घरनि में वञी ॾींदियूं हुयूं। त वरी शाम जे टाइम ते वरी गॾिजी वापसि अची वेंदा, वरी गॾनि ते सामान खणी वरी ॿिए शहर हलिया वेंदा, ॻोठ हिकिड़ो ॻोठ ॿिए ॻोठ, अहिड़े तरीक़े सां इहो असांजो वाणिज्य वापारु हूंदो हो। सिंध में गवारिया लोगों की तादाद से मुताल्लिक हतमी नतीजा अक्स करना मुश्किल है, क्योंकि इस हवाले से इनकी कोई मरदमशुमारी नहीं, लेकिन एक सरसरी सर्वे की बुनियाद पर ये बात इल्म में आई है कि ये लोग सिंध के कुछ इलाकों में थोड़ी बहुत तादाद में मौजूद ज़रूर हैं। सजे मुल्क में आन, पाकिस्तान सजे में वेठा आन, ग्वालियर को किते 2 घर, किते 3, किते 4, किते 5, किते 6, 8-10 घर मूं वटि भी वेठा आन। जिन इलाकों में ये लोग आबाद हुए वहाँ इनका कारोबार वही ख़वातीन के सिंगार की चीज़ों की खरीदो फरोख्त रहा है। ये लोग ख़वातीन के सिंगार की चीज़ों के साथ साथ चीनी और शीशे के बर्तन भी फ़रोख्त किया करते थे। मादज़ा जस्त के बर्तन फ़रोख्त करना शुरू किए और अब स्टील के बर्तनों के इस्तेमाल का रिवाज है, तो ये बर्तन भी फ़रोख्त करते हैं। हाँ मां हिंजा गाला भर हिंजा गाला जल्दी कर, असांखे एतिरो टाइम ना आहे, असां परे जा परदेसी आहियूं। ये घर में त दियो मां ही तव्हांखे ॾेई छॾा 15,000 में, बस तव्हां सां इलाही रियात कंदा, पोइ तव्हां ॿुधायो भला ॿुधायो, तव्हां बि पंहिंजी रियात जी ॻाल्हि ॿुधायो न थी। 4,000 हाँ हाणे ॾिस माण्हू हिकिड़ी किताब में ॻाल्हि आख़िर कंदो आहे। 5,000 आख़िरी थी ॿुधाई, हिनजा 10 करो, हिनजा 10 करो, 12,000 ॿई किथे मिले, 12,000 ॿिन्हिनि जा 15 करो भला, बस रियात में आख़िरी वठण वारी ॻाल्हि कर, आख़िरी आहे वठण वारी ॻाल्हि इहा आई आहे, घटि करे ॾेई वेंदा, रियात करे वठो। अॼु त ईअं था कोन खपे, अची अधी भली जो मुंहुं ॾिठो आहे, बचा वञो अहिड़ी को सोणी भली जे घर पंहिंजे रोज़ी करे अचे बचनि जे लाइ, अलाह साईं तोखे बि सुखी रखंदो, भला खणी आ असां ॿोणी करा वञूं, परे जा आहियूं, एतिरो टाइम न आहे। मां ॿाराड़ी वारा वठनि, ॿाराड़ी वारा इहो था वठनि, ग़रीब आहिनि ॿाराड़ी वारा, कोप किटलियूं वटियूं, प्याला डूंगा, किचन डिनर थालियूं, अटे जा थाल था धोण जी, उनमें मणियाण की चूड़ियूं आहिनि, कंगा फणी, वरी स्टील जो सामान बि आहे गॾु, सभु मिक्स में सामान आहे। अॻे तो हूंदो इहे छला हूंदा ऐं सुयूं हूंदियूं ऐं कांटा जेके टंगण वारा इहे हूंदा हुआ ऐं चूड़ियूं हूंदियूं, पोइ हिकिड़ो हूंदो हो सनड़ो हिकिड़ो खोखो, हुन में खणी ईंदा। अॻे अहिड़ो दौर बि कोन हो, पोइ हुते उहे 150 रुपया बि वॾी ॻाल्हि हूंदी, माना हुते अची विया 10 रुपया 20 रुपया, पुरानी दौर जी ॻाल्हि साम्हूं। देही इलाकों में रहने वाले गवारिया कबीले की ख़वातीन अब गठड़ी में सामान को बांधकर अपने सरों पर रखती हैं और घरों से निकलकर पूरा दिन सामान की फरोख्त के लिए
मारी मारी फिरती हैं। सूरज के ढलते ही वो अपने घरों की तरफ लौटती हैं। शहरी इलाकों में रहने वाली गवारिया औरतें बाजारों में जाकर यही सामान फरोख्त करती हैं और सामान की फरोख्त के लिए सड़कों की नुक्कड़ या फुटपाथ पर पालथी मारकर बैठ जाती हैं। सामान विकणो, चूड़ी, पाउडर, क्रीम, कपड़ो, इहो ये जो मीरपुर में वेठो न चौंक ते इहो खुमचा लगा, इहो ग्वारणियूं आहिनि असांजूं। ॿिया मथे ते जेको खणी हलंदियूं आहिनि लारियुनि में, इहो कारियाणियूं आहिनि। छॿा खणी हलंदियूं आहिनि न घटि घटियुनि में, इहो आहे कारियाणियूं। अॻे लोह कुटंदियूं हुयूं, हाणे लोह जो कमु थिए कोन थो, पोइ असां वारो धंधो थियूं करनि। कराची की एम्प्रेस मार्केट के सामने आज भी ये औरतें मस्कूरा सामान फरोख्त करते हुए नजर आती हैं। सिंध के शहरी और तरक्की याफ्ता इलाकों में रहने वाले गवारिया खुद को ठाकुर कहलवाते हैं, जबकि देहात में रहने वाले इस कबीले के लोग आज भी गवारिया ही कहलवाते हैं। ठकुर आहियूं जाट अॻे सॾंदा हुआ असांजा, हींअर ई ग्वारिया हींअर था सॾनि। इंडिया में असांजा उते चवंदा आहिनि ठकुर। ठाकर ये सदाईं था त असां ग्वारिया बणजारा क़ौम, किथे वरी ग्वारियुनि में कोन था सम्झनि नई नस्ल जा त इहे ग्वारिया छा थींदा आहिनि। इन खां करे भई ठकर आहियूं, इन हिसाब खां सॾिबा आहिनि साॻी बणजारा में असली क़ौम ग्वारिया बणजारा आहिनि। ये लोग अपनी ज़बानी ये बात बताते हैं कि वो बुनियादी तौर पर हिंदुस्तान के बासी हैं। तकसीम से कबल इन लोगों की सिंध में आमद व रफ्त रही है, इसलिए ये बात वसूख से नहीं कही जा सकती कि ये लोग इब्तदाई तौर पर किस इलाके के बासी थे और बाद अज़ां किस इलाके से उन्होंने दीगर इलाकों का रुख किया। दौरे हाजिर में तो इस कबीले के लोगों की मौजूदगी सिंध के अलावा भारत के मुख्तलिफ इलाकों में भी पाई जाती है। एक गैर मुसद्दक़ा रिवायत के मुताबिक गवारिया कबीले के लोग राजा रंजीत सिंह की फ़ौज के सिपाही थे और बाद में वो सिपाही गिरी को छोड़कर मुतल्लिक़ा कारोबार से मुंसलिक हो गए। ये लोग सिपाहगिरी से ख़वातीन के सिंगार की चीज़ों की फ़रोख्त के कारोबार से किस तरह वाबस्ता हुए, इस सवाल का जवाब तारीख़ की किसी किताब से नहीं मिलता। ये लोग अपनी ज़बानी ये दावा भी करते हैं कि इनका हसब नसब राजपूत कबीले से मिलता है। इसी कबीले से बाद अज़ां मुख्तलिफ शाखें निकली, जिनमें इनके कबीले की शाखें भी शामिल हैं। असली राजपूत ये मथुरा नगर जा असली उतां निकिता आहिनि। मथुरा नगर जिते कान जी कृष्ण भॻवानु रहंदो हो उन ॻोठ जा आहिनि। असुल असां जेके वॾा आहिनि उहे त आहिनि इंडिया जा। इंडिया में को इलाही इलाइक़ा आहिनि, को जोधपुर जो आहे, को किथे जो आहे, को किथे जो आहे। हाणे जेके असां जेके हिते जेके पोड़ा जेतिरा आहिनि इहे सभु हिननि जी पैदाइश हिते जी आहे, पाकिस्तान। गवारिया कबीले के लोग मजमूई तौर पर 36 मुख्तलिफ शाखों में तकसीम हैं। इनमें से जो शाखें इन लोगों को याद रह गई हैं, इनमें बाउन, भाटी, भंबान, मुछार, कजरानी, अतवान, पूनान, भोकिया, कहरा, धर्मसूत, बजवान और दीगर शाखें शामिल हैं। इन शाखों के मजमूए को ये लोग गवारिया कहते हैं। हर कंहिं जी जात अलॻि अलॻि आहे। हाणे बाण थिया, मुछार थिया, धर्मसूत थिया, कचरानी थिया ऐं कुर्रा थिया, इहे कंहिं जातूं आहिनि। असांजा पाड़ा आहिनि, हिकिड़ो मुछाड़ आहे, इहो असांजो हिकिड़ो आहे ज़ात। धर्मसौद आहे, इहा बि ज़ात आहे। कुताण आहे, इहा बि ज़ात आहे। ऐं हिकिड़ा भूकिया आहिनि, इहा बि ज़ात आहे। वेड़ावत बि ज़ात आहे, कचराणी बि ज़ात आहे, पुनाण बि ज़ात आहे। ऐं हिकिड़ा लावड़िया, उहा बि ज़ात आहे।
ऐं कूताण इहा बि ज़ात आहे, रतवाण इहा बि ज़ात आहे। गवारिया की शादी, ब्याह, मौत, मैयत, ईद, मुराद, खुशी और गम की रस्में मामूली तब्दीलियों के साथ वही यकसा रस्में हैं जो सनातन धर्म की दीगर जातियों में पाई जाती हैं। ये लोग एक ही शाख में अपने रिश्ते तय नहीं करते। अपनी नानी और माँ की शाख में भी उनकी शादी नहीं होती। अक्सर तौर पर इन लोगों की शादियाँ लेन देन पर होती हैं, जिसे बदले की शादी कहा जाता है। बाज़ औक़ात ये लोग पैसों के एवज़ भी लड़कियाँ ख़रीद कर उनसे शादियाँ कर लेते हैं। असां में बदो भी आहे, बदे ते ॾींदा वेंदा आहियूं ऐं जंहिंखे अलावा ख़ाली बि वठंदा आहियूं पैसनि। असां में उहो इहो सिस्टम आहे कोन लख या 2 लख न, जेको 20,000 16,000 15,000 पंहिंजो पाण न असां ॿी जात में कंदा आहियूं। हाणे असीं पाण आहियूं त असां धर्मशास्त्र में शादी करे सघूं था, कुर्रर में शादी करे सघूं था, बाक़ी कचराणी में करे सघूं था, बाक़ी पंहिंजो पाण न। असीं हाणे हिन ॻोठ में वेठा आहियूं, ॿार आहियूं, असां पाण में कयूं कोन, असां ॿिए धारे खे ॾींदा आहियूं, ॾींदा आहियूं हुननि खे वरिसायूं कायूं। हाणे असांजा 3 नुख गॾिजनि था, हिकिड़ो कूताण, हिकिड़ो मुछाड़, हिकिड़ो कचराणी। हिन में असांजी 2 जातियुनि में असांजी कोन्ह थींदी। हाणे को भूकियो आहे, धर्मसोद आहे, या पूनाण आहे, रतवाण आहे, हुन में असां शादी कंदासीं। बाक़ी असांजे नुख में जेको भी आयो उनका असां संग ना ॾींदासीं ना वठंदासीं। गवारिया कबीले के लोग एक अरसे कबल अपने बच्चों की शादियां छोटी उम्र में ही कर लेते थे। इस अमल को वो कच्ची शादी का नाम देते हैं। बाद अज़ां जब बच्चे शादी के काबिल हो जाते थे तब लड़कियों की रुखसती करते थे। ये रिवाज अब भी इन लोगों में मौजूद है, ताहम वो छोटे बच्चों की बजाय कुछ बड़ी उम्र के बच्चों की शादियां रचाते हैं। जेके वॾा हूंदा हुआ उहो इन करे करे वेंदा त जीअं मिसाल जी ॻाल्हि छोकिरी वॾी थिए थी, लाइक़ थिए थी, त उनजो वालिद साहब आहे उहो उनखे नथो ॾियणु चाहे। हिकिड़ो ग़रीब आहे, हिकिड़ो अमीर आहे, केॾी महिल पैसो वधीक थी थो वञे, केॾी महिल कंहिं वटि कोन हूंदो आहे। पोइ नंढे हूंदे फेरा थियण जो मक़सदु इहो हूंदो आहे त वॾे हुजे पोइ हू कहिड़े बि हालात में हुजनि उनखे उहो छोकिरी ॾियणी आहे। इन करे फेरा थी वेंदा आहिनि, पोइ रुखसती जॾहिं बालिग़ थींदा आहिनि ॿार, पोइ नंढनि जी शादी करे छॾींदा आहियूं। पहिरीं मंगणो कंदा आहियूं, मंगणो करण खां पोइ निकाह थी विया, निकाह थी विया असांजा पका, ज़ुबान ते पोइ छोकिरी लाग थींदी पोइ उहो ॾेई छॾींदा। उनखे वरी ओरते परते कोन कंदा आहिनि, वरी ॿिए खे कोन ॾींदा आहिनि, न को निकाह तोड़ाईंदा, ज़ुबान ते पाबंद थींदा आहिनि। लड़कियों की रुखसती अब भी उनके बालिग़ होने के बाद ही होती है। कुछ शादी के मौके पर वो कुछ रस्में अदा कर लेते हैं, जिनमें मेहंदी और सगाई की रस्म भी शामिल है। इस रस्म में वो अपने अजीज़ व अकारिब और दोस्तों को भी बुलाते हैं। हर मेहमान के लिए अलहदा चारपाई का बंदोबस्त करते हैं और इन चारपाइयों को एक जैसी कतार में लगाते हैं ताकि चारपाई ऊपर या नीचे दिखाई न दे। इसी अमल में कमी बेशी को मेहमान अपनी बेइज्जती करार देते हैं और फिर वो गुस्से में शादी की रस्मों का बॉयकॉट करते हैं, जिसे मेज़बान से नाराज़गी का इजहार समझा जाता है। जेतिरा महिमान हूंदा आहिनि 100 महिमान त 100 कटूं, जे 200 महिमान 200 कटूं, पर खट खां लॻल हूंदी आहे। जे छोटी खट हूंदी आहे, भर में डिघी खट न हूंदी त वेंदो कोन्हे। हिकिड़े महिमान खे खट न मिले त महिमान वेंदा कोन, सभु ईंदा हलिया, समूह खे खटूं मिलंदा ॾींदा आहिनि। इहो त असांजी पुराणी रीत आहे। अॻे शादी कंदा हुआ त ईंदा हुआ 7-7 ॾींहं रहंदा हुआ, त माण्हू थोरा हूंदा हुआ, पोइ 5-6 खटूं ॾींदा हुआ, भई थी वियो 5-7 ॾींहं रहिजी विया। हाणे अवां वधी वई त पोइ हाणे बि जेको पहुची सघनि, जेतियूं 10 खटूं हुजनि 20 खटूं हुजनि, वॾे वॾनि खे ॾेई छॾींदा आहिनि। शादी की इसी रस्म में ये जानवर भी ज़िबह करते हैं। सिंध के गवारिया जानवर को ज़िबह करने के लिए मुसलमानों की खिदमत लेते हैं। रात को मेहमानों की शराब से भी तवाज़ा करते हैं। खुशी की इस रस्म में शरीक होने वाले मेहमान दूल्हे को पैसों के हार पहनाते हैं। इसी खुशी में गवारियों की ख़वातीन भी शरीक होती हैं और वो खुशी के नगमे गाती हैं। वैसे तो गवारियों की ख़वातीन पूरा दिन घरों से बाहर घूमती रहती हैं, ताहम जब उनकी रस्में होती हैं तब वो गैर लोगों से पर्दा करती हैं, और अगर इनकी रस्मों को रिकॉर्ड करने की कोशिश की जाए तो वो उस पर नाराज़गी का भी इजहार करती हैं। शादी में ही ग़रीब माण्हू आहिनि, जेको ग़रीब माण्हू हाल आहे सो सभु कंदा आहिनि। ही छेला कोंदा आहिनि छोकिरे जी शादी में, ऐं बिल्कुलु गियो निबार वठी ईंदा, उन में चाढ़े, उन मुंहिंजे मानी जेका आहे गियो में तरे ॾींदा आहिनि, गोश्त भाॼी सभु उन में बग़ैर खाईंदा आहिनि, चांवर ठाहींदा आहिनि,
बाक़ी न्याणी जे भाॼी हुन में सब्जी भाॼी में छेलो कोन कंदा आहिनि। 3 ॾींहं वञा विहारींदासीं, पोइ चोरी चाढ़े, पोइ हुनजा माना लाॾे जे घोट जा न पला ॿधी पोइ ॿाहिरि खणी वेंदा, जन हूंदी उते, हुतां वरी वापसि खणी ईंदासीं। ॾाज में हर शइ ॾियूं था, टीवी थियो, खट थी, पखो थियो, माना हर शइ ॾियूं था जेको पुॼी सघे माउ पीउ जे घर में। हर 20 वॻा, 40 वॻा, 30 वॻा, खटूं, टीवियूं, हर शइ ॾियूं था। सिंध में रहने वाले गवारिया कबीले के लोग बुनियादी तौर पर पुरअमन हैं। चोरी या दीगर जराइम की इन लोगों में कोई शिकायत सामने नहीं आई। इन लोगों में सिर्फ नशे की आदत है, जिस इल्लत से इनकी बीवियां भी परेशान रहती हैं। अगे गॾींदा हाणे कोन था वञनि, हाणे सभु माहौल थी विया ठरे जा, पाण ॻाल्हि कयो सिधी इवन हाणे थी वियो माहौल ई, पोइ बसि हाणे वठंदा घर में। असांजे ग्वारियनि में ॾिस अॼु खां वरी कई सदियूं गुज़री वियूं आहिनि, ॿुधई असां न को चोरी कंदा आहिनि, न को खून कंदा आहिनि, न को कुझु कोन थींदो, पंहिंजे पाण में विढ़ंदा आहिनि। को अहिड़ो ख़ुदा पनाह ॾे माण्हू मारे छॾियो त असां क़ौम मां ॿाहिरि कढे छॾींदा आहियूं, उहो असांजे क़ौम मां बसि वियो, उन जो वापसि कोन वठंदा आहियूं। इन डप मां असांजो कॾहिं खून खता कोन थींदो आहे, पाण स्वयं जहिड़ो कोन कंदा आहिनि, एतिरी पाबंदी आहे असां में। पहिरीं असां इहो एब सम्झंदा हुआसीं, अगरि को माण्हू बि गैर जेको आहे माना मज़हब जो माण्हू बि अची असांजे दरवाज़े ते बीहंदो त पोइ उन ते ॾो ॾंड थींदो हो बाक़ाइदे, त बाबा तूं हुन फलाणे माण्हू खे छो वठी आहीं असांजे दर ते, असांजी तो बिरादरी में नाक नीची करे छॾी आहे। पोइ उन ते 50 रुपया ॾंड हुजे, 100 रुपया ॾंड, उहो बि असां लाइ वॾो हूंदो। हींअर बि जेको असांजा जेके मामला मसइला थियनि था, जेके बिरादरी में जहिड़ा थियनि था, उहो असां पाण कंदा आहियूं फ़ैसिला हुन जा, पोइ उन ते ॾो ॾंड रखंदा आहियूं, 500 रखूं, 1000 रखूं, 2000 रखूं, अहिड़े तरीक़े सां असांजा ये फ़ैसिला पाण कंदा आहियूं। गवारियों के अक्सर ख़ानदान मुफलिसी और गुर्बत का शिकार हैं। उनके घरों पर नज़र डाली जाएगी तो उनके घर भी गुर्बत, मुफलिसी और बेबसी की कहानियाँ बयान करते नज़र आएंगे। कारोबार एतिरो कंदा आहियूं पर आका बि जाम आहे खाइण वारी, हाणे हुन जे लाइ सोचूं या घटि रहियूं, हुनखे खाइणु खपे न, घणी कमाई जाम था, पर पोइ बि हुनजे लाइ राज सोचे भले हिनखे शाम जो अटो ज़रूरु खपे, हिनखे एतिरो न खारायो त पोइ सुबुह जो दाईंदा न, ॿार हाणे मसो कंदे था, त पोइ एतिरो असांजे अलाह साईं एतिरो कयो जो पांती पूरी थिए पई, घर इहे ई सही आहिनि, अहिड़ा ई पिया आहियूं सॼी राति में, सुबुह जो वरी अल्लाह वॾो आहे। ये लोग गरीब ज़रूर हैं, ताहम कौल व फेल के पक्के हैं। इनका कारोबारी ताल्लुक़ शहरों के सेठों से रहता है। वो उधार पर सामान लेते हैं और सामान की फ़रोख्त के बाद वो सेठों को वक्त पर पैसे पहुंचा देते हैं। हाणे आउं तोसां घुरांसि साईं मूंखे 10,000 8,000 माल ॾे, 2-3 ॾींहं में तोखे ॾिसुसि, पोइ उहो धंधो करे 2-3 ॾींहं वापसि पैसो कंहिंजो खायूं कोन असां, उहो असांजी इहो राजपूती पकी आहे, पैसो कंहिंजो रुपियो आहे न, उहो बि कोन खायूं। सेठनि सां हिननि जो हिकिड़ो सिस्टम रहियो आहे, ॾिसो त तव्हां चाहे ग़रीब हुजे दुकानदार या वॾा मिल मालिक बि आहिनि, हुननि जो बि हिकिड़ो सिस्टम आहे, उधार जो ॾेती लेती जो हिकिड़ो हूंदो आहे। ग्वारियुनि जो एॾो आहे त मिसाल 20,000 22,000 25,000 रुपया इन खां वधीक कंहिंजी उधार कोन आहे। सेठ हिननि सां ॾींदा आहिनि माल, उहो पैसा हुनखे ॾिना, मिसाल जी ॻाल्हि आहे 20,000 जो सामान खणियो, 10,000 खणियो, वरी 10,000 जो सामान खणिया, अहिड़े हिसाब सां उहो वारा फेरी कनि था पंहिंजो। गवारिया ख़वातीन जो सामान फ़रोख्त करती हैं, इनमें ख़ास तौर पर औरतों के सिंगार का सामान शामिल होता है। इस सामान में सुर्खी, पाउडर, कंघियाँ, चूड़ियाँ, लिपस्टिक, अंगूठियाँ और ख़ास किस्म का क्रीम और पाउडर शामिल होता है, जो कि आम तौर पर देहात में मिलना मुश्किल होता है। गवारिया ख़वातीन सूरज के निकलते ही अपने घरों से सामान उठाकर चल पड़ती हैं और पूरा दिन पैदल मारी मारी फिरती हैं। सामान के साथ उनके पास लंबी लकड़ी भी होती है, जो वो कुत्तों से बचाव के लिए अपने पास रखती हैं। ये औरतें खामखा ही किसी घर से खाने पीने का सामान भी नहीं लेती। जिन घरों से उन्हें उनसियत होती है, वहाँ से आकर रोटी पानी मिल जाए तो वो खा ही लेती हैं, वगरना पूरा दिन भूखा प्यासा रहना पसंद करती हैं। शाम को वो कमाई हुई रकम अपने मर्दों के हवाले करती हैं। अरसा कबल उनके मर्द कम कमाई पर अपनी बीवियों की पिटाई भी करते थे, ताहम अब ये अमल नहीं दोहराया जाता। कॾहिं कॾहिं मुंहिंजे कावड़ा अची त देरि थिए कोन थी, बाक़ी हूं धंधा
गवारियों में पहले तालीम हासिल करने का रिवाज भी नहीं था। पहले मर्द ख़वातीन की कमाई पर चलते थे, लेकिन अब उनमें तालीम के साथ साथ शऊर भी पैदा हुआ है। ये अब मुख्तलिफ हुनरों और कारोबार से वाबस्ता हो गए हैं। ये चोनू नामी गवारिया नलके बनाने का माहिर है। इसके बच्चे भी कुछ पढ़े लिखे हैं और बर्तनों की फ़रोख्त समेत मुख्तलिफ दीगर कामों में मसरूफ़ हो गए हैं। चोनू गवारिया बताते हैं कि अब उनके घरों की सिर्फ बूढ़ी और बड़ी उम्र की ख़वातीन ही सामान की फ़रोख्त का काम करती हैं। ताहम जवान और छोटी उम्र की लड़कियां अब ये काम अंजाम नहीं देती। बुनियादी कम मनियारी जो है हाणे कम मनियारी वारो कम घटि थी वियो, ठीकु आहे न। हाणे माना ॿाहिरि ॾींहुं वञणु थी वियो घटि। हाणे छोकिरा सभु को लिखिया पढ़िया आहिनि, को दुकान ते को दुकान ते को पघार ते ईअं आहे, ईअं माना आहे कारोबार। पाण जो नलकनि जो मिस्त्री आहे, नलका लॻाईंदो आहियां। हाणे तक़रीबन जेका आहे हाणे थोरो चेंज थी वियो आहे। हाणे तइलीम अची वई आहे, असां में थोरी सम्झदारी अची वई आहे। माण्हू चाहिनि था त बाबा जीअं ॿिया माण्हू कमाइनि था त अहिड़े तरीक़े सां असां पंहिंजी औरतुनि खे कमाए खारायूं। इन जो मिसाल आहे असां हिते पंहिंजा कारोबार आहिनि। तक़रीबन हींअर 75% जेको आहे उहो मर्द पाण पिया कमाइनि। उहो मुख़्तलिफ़ तरीक़े सां गाॾियुनि ते कमाइनि था या ॿारहाड़ी में जेके मनियारी सामान विकिणनि था, मेलनि में धंधो वञी कनि था, दुकानदारी कनि था। अहिड़े तरीक़े सां माना 75%, अञा 25% औरतूं अञा वञनि थियूं ॿारहाड़ी में। जेके वरी अॻे पोड़ियूं औरतूं आहिनि उहे अञा बि माना इहो सभु असांजो कमु आहे। ये लोग पहले मेले भी कमाते थे। इन मेलों में इनकी औरतें वही सामान फ़रोख्त करती थीं जो कि वो मुख्तलिफ घरों में जाकर फ़रोख्त किया करती हैं। मेलों में वो बच्चों के खिलौने भी फ़रोख्त करती थीं। एक अरसा कबल ये गधों पर घर का सामान रख कर खाना बदोशी करते थे। अब उनमें ये रिवाज भी ख़त्म हुआ। जेके वॾा हुआ न उन्हनि जो धंधो इहो। हींअर त असीं बहरहाल मोटरसाइकिलनि ते या रक्षनि में हलूं पिया। पहिरीं असांजो धंधो गॾहनि ते, माना जीअं हींअर घर ठाहे वेठा आहियूं ईअं घर कोन ठहियलु आहे। माना जीअं हींअर जोगी फ़क़ीर वेठा आहिनि ईअं हो असांजो धंधो। 8 ॾींहं किथे 10 ॾींहं किथे, हुतां झूपड़ी ठाहीसूं वरी ॿिए पासे। असुल खां वठी हिन जो धंधो इहो ई आहे, खारी ऐं इहो खणी धंधो करणु। अच्छा, जंहिंखां पोइ छोकिरा पढ़िया, तालीम थियो, इल्मु अची वियो, जंहिंखां पोइ छोकिरनि दुकान खोलिया आहिनि, के दुकाननि ते आहिनि। ऐं तहिड़ो घणा अञा बि मेलो मुलाक़ड़ो थींदो आहे, उन में दुकान बि कंदा आहिनि, रिज़की धंधो पंहिंजो कंदा आहिनि। चूड़ी ऐं इहो मणिहारी जेको आहे सामान इहो कंदा आहिनि धंधो। उमरकोट से 16 किलोमीटर पहले राजा रस्ती के मकाम पर गवारियों का ये गांव 40 साल कबल आबाद हुआ, जो अब भी आबाद है। इन लोगों ने अब मोटरसाइकिलें और चिंचियाँ भी खरीद ली हैं, जिनकी मदद से वो अपना कारोबार करते हैं। गवारियों की ख़वातीन घाघरे पहना करती हैं। लिबास और जेवरात के लिहाज से शादीशुदा, गैर शादीशुदा और बेवा ख़वातीन को पहचाना जा सकता है। ही पढ़ल जो ही हूंदो आहे, ही चूड़ो आहे, फुलड़ी आहे, को माने जेको मुड़ुस मरी वञे थो न हुनखे इहो कोन हूंदो, इहो कोन हूंदो। कुआरी चूड़ियूं पाईंदी, बाक़ी इहो पोलको सिबाए पाईंदियूं, खमीस जहिड़ो नमूनो हूंदो आहे, अहिड़ो पड़ो पाईंदी। असांजो सुथणो बुथणो कोन पाए। असां जेको इंडिया में जेको रवाज़ आहे, इंडिया में उहो बेवा जेको हूंदी उहो पाईंदी अच्छा वेस। पाकिस्तान में हिते त को अहिड़ो को आहे कोन। हिते बेवा जेको आहे कुझु भी पाए सघे थी, सिर्फ़ु छा चूड़ो कोन पाईंदी, कपड़ा पर उनकी मर्जी जड़ा पाए। गवारिया कबीले की ख़वातीन अपने मर्दों की बड़ी खिदमत चाकरी करती हैं। ये लोग घरों में नवाबों और राजाओं की मानंद ज़िंदगी गुजारते हैं। अपनी ख़वातीन को पीने का पानी कहकर आपस में खुशगप्पियाँ करते रहते हैं और उनकी औरतें हाथों में पानी का गिलास या कटोरा लेकर उनके पानी लेने का इंतज़ार करती रहती हैं। गवारियों की ज़बान भी अजीब है। उनका दावा है कि उनकी ज़बान आम तौर पर किसी की समझ से बालतर होती है। हाँ सच्ची ॿुधो न ॻाल्हि। हाणे इहो हाणे जेके मर्द उहो हाणे पाण परेशान। उहो अॻे औरतूं हूंदियूं त मर्दनि जे चवण में ऐं मर्दनि जी ॻाल्हियुनि में ऐं मर्द जेको चवंदो, जेको ज़ुल्म कंदो औरत वेही रहंदी, बाबा आउं छा कयां। हाणे असांजो उहो सिस्टम न आहे। हाणे बराबरि सिस्टम आहे। जीअं हिकिड़ो आउं आहियां, आउं बि पंहिंजी माई सां गॾु माना थां खणी घुमणो पियो त मूंखे। उहो घर जे अंदरि वेही त ॿाहिरि किथे आउं थां कपाइसि न, या ॻोठ में हू कपाई या रक्ष सां गॾु मूंखे वञिणो पवंदो आहे, या गॾा गॾी मूंखे वञिणो पवंदो आहे। हाणे उहो सिस्टम घटि थी वियो। माई हाणे चवे नथी आउं अकेले वञा छो कमायां, तूं मूंसां गॾु हलो। ऐं आउं तुंहिंजी नौकर त कोन आहियां जेको मानी आउं पचायां ऐं सभु सिस्टम आउं कयां। माना हाणे उहो सिस्टम घटिजी वियो आहे। हाणे रुगो ख़ाली दबदबो रहियो आहे ॿाहिरि। भई घर जे अंदरि जेको हाल आहे
वो हुननि खां वञी पुछोसि बसि। हाँ फिर कहीं तो हो ना धंधो हुओ 1800। दूजी किसी खबर तुझी खबर 4 खेरेरी सवार माण्हू घणी आया अपने कने अड़े जान गाया वजाया मेहंदी लगाया तो दूजे वाला काई करा साबस हो एक सिस्टम एक ठाणो खपे ताकि नहीं चई जेको भी आओ न सफल करणु खपे। अबे अतरा सिस्टम कोन चालत ना। अबे वो तो छे पर अबे तू हिसाब लगा तो अगले दौर में खतरा मतलब परेशानी खत्म की दे खाते खत्म कर दी ने लगावण खत्म कर दी ने हर बातें साधन रहते तो दीदन आता है दीदन वाली एक दिन पर आ जा। अबे समझ तो हर सहूलत होगी। अबे ये फैसलो हो देखा मालिक खेर करी मार केर मकसदी जे न्याणी आपा परिणाम देवा है नी वो न्याणी लार तो माहित छे नी न्याणी ऐसा को देवाने ऊपर जा पर न बटे एक न्याणी आपा नैनी जे उन पार 20 साल में मोटी कराना वो न्याणी विवाह करन देवा आपा वर जातू पण मार कुट बस आपेर तरीको आई वरी उन जान केवा के बाबा तुझो तार काई को जावे ये अब हमारा माल जे तार कोई हक कोनी ये अपन सिस्टम में कोमे में गलत बात जी। ये लोग रामा पीर को अपना पीर और मुर्शिद मानते हैं और उनके मेले में ग्रुपों की शक्ल में जाते हैं। ये मुर्दों को जला देते हैं जबकि छोटी उम्र में इंतकाल करने वालों को दफना देते हैं। घरों में ख़वातीन अपने जेठ और ससुर से सख्त पर्दा करती हैं। जेठ शौहर के बड़े भाई को कहा जाता है। पुछते पहला असांजी कौम तो पूजा पाठ जे मतलब को ख़ासि हिकिड़ो सिस्टम हुजे पूजा जो उहो कोन्हे जीअं मतिलबु वाणियुनि जो आहे ब्राह्मण जो आहे उन ते यकीन रखनि था। असां में अञा ताईं इहा शइ कोन्हे इहा अञा ताईं जहालत जेको अञा सिस्टम अञा उहो साॻियो हले पियो। अञा तइलीम जे ना मुकमल तइलीम जेका चइजे उहा कोन आई। गवारिया सिंध में छोटे कारोबार के बानी हैं। इन लोगों की ज़राअत में कोई दिलचस्पी नहीं होती। देहात में ख़वातीन तक उनके सिंगार का सामान पहुँचाने को वो अपनी अव्वलीन जिम्मेदारी समझती हैं। इस कबीले की औरतों ने सिंध में ख़वातीन के इस्तेमाल की चीज़ों के कारोबार को दवाम बख्शा है। ताहम बेकदरी के बाइस मज़कूरा सामान की फ़राहमी के कारोबार को वो उस मकाम पर पहुँचा नहीं पाई हैं जिस मकाम पर ख़वातीन का ये कारोबार इसका मुतकाज़ी था। अब इस कबीले के रस्म व रिवाज तब्दील हो रहे हैं। शायद कुछ अरसे बाद ही इन लोगों का ये कारोबार मंजर पर ना रहे जिसके बाइस ये लोग गवारिया कहलवाए। इस मोड़ पर यह ज़रूरी है कि इस कबीले के हसब नसब, कारोबार, पेशे और रस्म व रिवाज को तारीख़ के औराक में महफूज किया जाए ताकि गवारियों की असल पहचान रिकॉर्ड पर कायम रह सके।